जिना दिन असां अॼु तव्हांखे कारूंजर जबल जो दौरो कराईंदासीं। ही तव्हां हिन वक़्तु कारूंजर जबल जी हंज में मौजूदु हिकु तारीख़ी म्यूज़ियम ॾिसी रहिया आहियो। इन में उतां जे किरदारनि जूं तस्वीरूं रखियल आहिनि, जंहिंमें मिसकीन जान खान खोसो, रूपलो कोहली समेत काफ़ी उन्हनि किरदारनि जूं जेके तस्वीरूं आहिनि उन जा मुजस्मा ठाहे हिन में रखियो आहे। हिन वक़्तु असां चूड़ियो में माता जी मंदर ते मौजूदु आहियूं। इंतिहाई ख़ूबसूरत नमूने ही हज़ारनि साल पुराणी जेका क़दीमी सक़ाफ़त जो ही हिकु बहितरीनु मंदरु सॾियो वञे थो। ही मंदरु कारूंजर जबल आहे, उनजी हंज में ठहियलु आहे। कुदरती तौर ते हीअ जेका जबल आहे उन जी बीहक पाण मुरादो बीठल आहे। उन जे अंदरि हेठि जेका से हीअ जबल ठहियलु आहे। मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारींदो त ही इंतिहाई ख़ूबसूरत नमूने जेका जबल ठहियलु आहे, जंहिं ते हर साल मेलो लॻंदो आहे ऐं हिंदू यात्री हज़ारनि जे तइदाद में हिते हिन मंदर ते ईंदा आहिनि। उन सां गॾोगॾु हर साल लखनि जे तइदाद में सयाह आहिनि, उहे हिते घुमणु ईंदा आहिनि। चयो वञे थो त सूरे नाले हिकु धाड़ेल जंहिंजो उन वक़्तु वॾो हिकु दबदबो हूंदो हुयो, ऐं चूड़ियो जेका माता जी मंदरु आहे उनजे 10 किलोमीटर उत्तर तरफ़ सूरोमल जे नाले हिकु वॾी मशहूरु माड़ी ठहियलु हुई। उन वक़्तु ही सूरोमल जेको धाड़ेल हुयो ऐं उन ते मुश्किल जॾहिं वक़्तु आयो तॾहिं हू हिन साॻी जेका मंदरु आहे उनजे भरिसां जेका जबल आहे उन में ही उन पनाह वरिती हुई। अॼु बि हिन साॻी जबल में उन जा गुफ़ा मिलनि था, जिते हिन पंहिंजो पाण खे महफ़ूज़ कयो ऐं हीअ जेका उते लिकी वेठो। ॿुधायो वञे थो त सूरोमल जेका धाड़ेल हुयो उहो रूमी नाले घोड़ी ते चढ़ी दाड़ा हणंदो हुयो, ऐं जॾहिं मुश्किल वक़्तु आयो त हू उनखे ॿिए हंधि किथे लिकण जी जाइ न मिली। हिन मंदर जे भरिसां जेका जबल ठहियलु आहे उन में हिन पंहिंजो देरो जमायो ऐं पंहिंजी ज़िंदगी हुन महफ़ूज़ करण जे लाइ हिन जेको ठहियलु गुफ़ो हुयो उते वेठल हुयो, उनजा आसार आहिनि उहे अॼु बि मिलनि था। माता जी जो मंदरु तारीख़ी हैसियत रखे थो ऐं इंडिया तोड़े पाकिस्तान जा जेके बॉर्डर आहिनि उन जे बिल्कुलु कप ते ठहियलु आहे। उन जे करे त आसपास जा समूरा मंज़र तमामु बहितरीनु लॻंदा आहिनि। माता जी मंदर जे भरिसां चूड़ियो हिकु तारीख़ी ॻोठ ठहियलु आहे, जिते काफ़ी जेके बिरादरियूं आहिनि उहे रहनि थियूं, ऐं उन जे करे मशहूरु आहे त हीअ जबल इंतिहाई बहितरीनु हुजण सां गॾु हिन जी जोड़जक ऐं बीहक कुदरती तौरु इंतिहाई ख़ूबसूरत ठहियलु आहे। उन जे करे हर पासे सावक जा तमामु ख़ूबसूरत मंज़र सिर्फ़ु माता जी मंदरु चूड़ियो तां ई ॾिसी सघजनि था। लखनि जे तइदाद में सयाह रुगो मंज़र ॾिसण जे लाइ इन जबल ते अचनि था। उन सां गॾु हर साल ते जेके मेलो लॻंदो आहे उन में हिंदुनि जा हज़ार ऐं अक़ीदतमंद फैमिलियुनि सां अची करे हिते पहुचंदा आहिनि, ऐं हू पंहिंजूं दिलि जूं जेके मुरादूं आहिनि उहो पूरियूं करण जे लाइ प्रार्थनाऊं कंदा आहिनि। यकीननि ही तारीख़ी हिकु हैसियत रखंदड़ माता जी मंदरु आहे, जिते MNAs MPAs सूबाई वज़ीर तोड़े कई हिंदुनि जा जेके अक़लियती मिनिस्टर आहिनि उहे ईंदा आहिनि, पर हिते अचण बैदि उहो पट ते सुम्ही राति गुज़ारे सुबुह जो वरी ॿीहर वापसि रवाना थींदा आहिनि। सूरोमल जे नाले सां जेको धाड़ेल हुयो उन जूं कहाणियूं, उन जूं कथाऊं तमामु घणा उते रहंदड़ पूॼारी तोड़े ॻोठाणा ॿुधाइनि था त सूरोमल कोहली उन वक़्तु जो जेको धाड़ेल हुयो उन जो वॾो हिकु दबदबो हूंदो हो, जेको दाड़ा हण बैदि हिन जबल जे आसपास जॾहिं ॾुखियो वक़्तु आयो तॾहिं हू हुते तरसियो हुयो। हिन वक़्तु असां तव्हांखे कासबो वठी हलिया आहियूं, जिते उस्ताद यूसुफ फ़कीर जेका नूर खान यकीनन महरूम आहे, पर घुमण ईंदड़ सयाहनि खे हू पंहिंजे मिठड़े आवाज़ सां ख़ूब लुत्फ़ अंदोज़ कंदो आहे। उस्ताद यूसुफ फ़कीर खंजे नूर खान नाबीन आहे, पर हिन खे ॾिसण जे लाइ वज़ीर मुशीर तोड़े मिनिस्टर पिणु पट ते वेही कलाम ॿुधंदा आहिनि।
ही तव्हां मंज़र ॾिसो पिया भोॾेसर जे डैम भरिसां आहिनि, जिते ही ख़ूबसूरत ॿ नंढड़ा ॿारड़ा हिकिड़े जे मथे ते जशन आज़ादी जी पाकिस्तान वारी टोपी पातल आहे त ॿिए खे हितां जी सकाफ़त पटको पातल आहे। हिकिड़े जे हथ में तंबूरो आहे त ॿियो नंढड़ो पंहिंजे मिठड़े आवाज़ सां राति बि मियाणा वठा खेवणनि खेल कया उन सां गॾु गीत ॻाए ईंदड़ सयाहनि खे ख़ूब लुत्फ़ अंदोज़ कंदो आहे। यकीनन ही हितां जी सकाफ़त आहे ऐं हितां जे नंढनि तोड़े वॾनि तोड़े हिननि ॿारनि में हिकु वॾो टैलेंट मौजूदु आहे ऐं हू पंहिंजे हिन आवाज़ ज़रिए कारूंजर घुमण ईंदड़ सयाहनि खे पंहिंजा आवाज़ ॿुधण जे लाइ मजबूर करे छॾींदा आहिनि। असां कारूंजर जो समूरो विज़िट बि कयोसीं। प्रेस क्लब इस्लाम कोट जा दोस्त असां सां गॾु हुया। उते नगर पार्कर जे दोस्तनि यार मोहम्मद खोसो ऐं फैज़ खोसे समेत प्यारे दोस्त ज़ुल्फ़कार खोसे खोड़ सारियूं मोहबतूं ॾिनियूं, प्यार ॾिना, ख़ूब कचहरी थी ऐं कारूंजर तोड़े थर जे समूरनि अहम मसइलनि ते ॻाल्हि ॿोल पिण थी। कारूंजर जा क़दीमी माॻ जेके लावारसी जी सूरत में पयल आहिनि, उन जी वारसी करण जे लाइ सिहत खाते के बि ख़ासि जोॻा उपाउ न आहिनि वरिता। हिन जबल जी जेकॾहिं वारसी कई वञे, हितां जे माॻ ऐं मकाननि खे बचाए उनखे ख़ूबसूरत कयो वञे त यकीनन हर साल हितां जा हुक्मरान लखें रुपया कमाए हिन खिते खे वधीक ख़ूबसूरत ऐं बहितरीन बणाए सघनि था। कई जेके हुते जबल मंदर मौजूदु आहिनि उन्हनि खे ॾिसो ऐं पंहिंजे मुल्क जी हिकु बहितरीन तफ़रीह आहे